बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज के लेक्चर में असी एडजेक्टिव जी डिग्रियूं पढ़ंदासूं। जन में जेको आहे असां सब खां पहिरीं जेको आहे सिफ़त जी पॉजिटिव डिग्री सिफ़त ख़ालिस के बारे में पढ़ंदासूं। अहिड़ा सिफ़त जेके सिर्फ़ जेको आहे इस्म या ज़मीर जो गुण या अवगुण किस्म अंदाज़ या मिक़दार ॾेखारनि पर कंहिं भी ॿी शइ सां जेको आहे उन जी भेट न ॾेखारनि त अहिड़नि जेको आहे सिफ़तनि खे सिफ़त ख़ालिस चइबो आहे। अचो तो असीं पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। डिग्रीज ऑफ एडजेक्टिव में सब खां पहिरीं आहे पॉजिटिव डिग्री जंहिंखे असां सिफ़त ख़ालिस सिंधी में चवंदा आहियूं। एडजेक्टिव दैट डिनोट्स द मेयर क्वालिटी ऑफ अ नाउन और प्रोनाउन बट डज नॉट शो एनी काइंड ऑफ कंपैरिजन इज कॉल्ड पॉजिटिव डिग्री। अहिड़ा सिफ़त जेके इस्म या ज़मीर जो गुण अवगुण किस्म अंदाज़ मिक़दार ॾेखारनि पर उनजो कंहिं ॿी शइ सां जेको आहे भेट या कंपैरिजन न ॾेखारनि त अहिड़नि सिफ़तनि खे जेको आहे सिफ़त ख़ालिस चइबो आहे। फॉर एग्जांपल मिसाल तौर सां इहा ही इज़ अ गुड बॉय त इन में गुड जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको ही जी जेको आहे असांखे ख़ासियत ॿुधाए रहियो आहे त हू हिकु सुठो छोकर आहे। उन खां बाद में असांजो ॿियो जुमिलो आहे जंहिंमें सायरा इज़ अ ब्यूटीफुल लेडी। हिते जेको ब्यूटीफुल आहे असांखे सायरा जेको आहे सायरा जेको आहे ख़ूबसूरती के बारे में ॿुधायो त सायरा जेको आहे ख़ूबसूरत छोकरी आहे। उन खां बाद में हसन इज़ अ वाइज मैन। हसन जेको आहे सियाणो माण्हू आहे। इते वाइज जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको हसन के बारे में ॿुधाए थो त हसन जेको आहे हिकु वाइज अक़लमंद माण्हू आहे। उन खां बाद में अली इज़ अ टाल मैन। इते टाल जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको अली के बारे में ॿुधाए थो छो त अली जेको आहे हिकु डिघो माण्हू आहे। उन खां बाद में ही इज़ अ हैंडसम मैन। हू खूबसूरत माण्हू आहे। इते हैंडसम जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको ही जी जेको आहे असांखे क्वालिटी जेको आहे शो करे रहियो आहे। असां पहिरें ॿुधायो तव्हांखे त सिफ़त ख़ालिस जेको आहे अहिड़ा सिफ़त जेके कंहिं इस्म या ज़मीर जो गुण या अवगुण बयान कर ऐं न कि जेको बयान कर ऐं उनजो कंहिं ॿी शइ सां जेको आहे भेट वग़ैरह या कंपैरिजन न ॾेखारनि त अहिड़नि खे असां सिफ़त ख़ालिस चवंदा आहियूं। हाणे हिते जेके असां चवंदा सिर्फ़ु जेको आहे हिते ही आहे सायरा आहे हसन आहे अली आहे वरी ही आहे त इते जेका बि ॾिसो असांजा ज़मीर बि आहिनि ऐं असां खां जेको नाउन बि आहिनि त इते जेको आहे इस्मनि या ज़मीरनि जो गुण या अवगुण जेको आहे हिते बयानु कयो या ॿुधायो या इन्हनि जो कंहिं ॿी शइ सां जेको आहे कंपैरिजन या भेट जेको आहे न कई वई आहे। त असां इन सिफ़तनि खे जीअं गुड आहे ब्यूटीफुल आहे या वाइज आहे या टाल आहे या हैंडसम आहे त असां इनखे चई सघूं था इहे पॉजिटिव डिग्री में आहिनि। इहे सिफ़त ख़ालिस आहिनि जेके सिर्फ़ु इस्म जो गुण या अवगुण जेको आहे उहो शो कंदा पिया ॾेखारींदा पिया न कि जेको आहे उनजो जेको आहे त कंपैरिजन या उनजी भेट जेको आहे कंहिं ॿिए इस्म या नाउन सां करे रहिया आहिनि। हाणे जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।